मम्मी कीअं ठही आहे भाॼी? ॾाढी सुठी। तव्हां खां ई त सिखी आहे। बसर में टिकियूं मुंहिंजी ससु बि ॾाढी सुठी ठाहींदी हुई। इहे मां पंहिंजे ससु खां ई त सिखियूं आहिनि। ऐं ॿियो त ॿी ॻाल्हि, इहे गरम गरम फुल्के सां ऐं डोडे सां खा त मज़ो अची वेंदो आहे। हम्म। हल पुट, तूं वञ हाणे रोटी खा, मां थी फुल्को पचाए ॾियां पई। अरे न मम्मी, मां पचायां सॼा फुल्का पोइ खावां थी न। तव्हां वॾा आहियो, तव्हां तकलीफ़ न कयो। छो, तुंहिंजी मां तोखे पचाए न खाराईंदी हुई फुल्को? पुट, मां बि त तुंहिंजी मां आहियां न। वञ, मां पचाए थी ॾियां, तूं खा। सभिनी जूं ससूं हीअं हुजनि त लाइफ केॾी सुठी थी वञे। हे वठ, खा। बसि मम्मी, अञा घणो अरे खाराईंदव? खा खा खा। मम्मी ख़बर अथव सुभाणे वुमेन्स डे अथव। अच्छा, अरे वुमेन्स डे त अंग्रेज़नि ठाहियो आहे। मुंहिंजो चवण त इहा आहे त हिकु औरत ॿी औरत जो क़दुरु करे त हर को ॾींहुं वुमेन्स डे आहे न। हा मम्मी, बिल्कुलु सही था चओ।